हारी तहरीक के मरकज़ी सदर अनवर नुहानी, मरकज़ी जनरल सेक्रेटरी किरण रिबाड़ी और क़ौमी अवामी तहरीक ज़िले मीरपुर खास के अॻवाणनि हुसैन बख्श खासकेली, ग़ुलाम हैदर लिगारी और बियन टंडो जान मोहम्मद मीडिया सेंटर से प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त कोरोना वायरस सबब सॼे मुल्क में लॉकडाउन है। मौजूदा सिंध हुकूमत पारां कोरोना वायरस सबब मुतासिरीन की जेका वाहौर करण खपे हा सो नाहे करे सघी। उन्हनि चयो त असांजे क़ाइद हयात लतीफ़ पले जो चयो त तव्हां माण्हुनि खे रोडनि ते अचण खां रोकियो, पर हिन वक़्तु जेका सूरताल ॾिसूं पिया हाणे अवाम मजबूर बुरनि रोडनि ते निकिरंदी। जेकॾहिं अवाम खे कुझु थियो त उन्हनि जी ज़िम्मेदारी पीपल्स पार्टी सिंध हुकूमत ऐं इंतिज़ामिया ते हूंदी। उन्हनि चयो त सिंध हुकूमत खे अवाम लाइ ईद पैकेज ॾिनो वञे त जीअं उहे ईद करे सघनि। उन्हनि चयो त जॾहिं बि सिंध ते का आफ़त ईंदी आहे त MQM ऐं ॿियूं दहशतगर्द तंज़ीमूं सिंध टोड़ण जी ॻाल्हि कंदियूं आहिनि। असां उन्हनि जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। उन्हनि चयो त असां इमरान ख़ान जी हुकूमत खे ॿुधाइण था चाहियूं त सिंधी माण्हू कॾहिं कालाबाग डैम ठहिण न ॾींदा।